कोर्ट में मौजूद आहियूं। अॼु केस असांजो बदकिस्मती सां प्रोसीड न थी सघियो। हालांकि बोथ पार्टीज़ जा साइड क्लोज थी चुका आहिनि ऐं असां हिकिड़ी एप्लीकेशन ॾिनी हुई 540 जी जेका ऑनरेबल कोर्ट खे डिसाइड करणी त की अलाउ थिए थी नथी थिए। अदर पार्टी जी तरफ़ खां आर्ग्यूमेंट्स जेको सो थियणा हुया, सरदारनि जे वकील साहब जी गैर मौजूदगी जे करे केस असांजो न हली सघियो ऐं वरी उन्हनि में हिकिड़ो ख़ौफ़ हिरास फैलिजी चुको आहे। छो त गवाहियूं मां हमेशह इहा शइ ॿुधाईंदी आहियां मीडिया ते ऐं इहा शइ हिकिड़ी असां कोर्ट में ॾेई चुका आहियूं त असांजी गवाहियूं बहितरीनु तरीक़े सां रिकॉर्ड थियूं आहिनि। हाणे हू ख़ौफ़ज़दा आहिनि ऐं हाणे भॼण जा दग पिया था ॻोल्हनि। इन जे करे हुननि जी कोशिशि आहे त केस जेतिरो डिले करे सघनि, पर डिले करण मां उन्हनि खे वणंदो कुझु बि न। 8 सालनि में हू केस डिले कंदा रहिया, तारीख़ ते तारीख़ वठंदा रहिया ऐं इहो ई थियो त अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजूं गवाहियूं रिकॉर्ड कराए वियासीं ऐं हाणे तव्हां ॾिसो वरी हू कोर्ट में रश करणु शुरू थी विया आहिनि। पहिरियां वारी उहा चोरनि वारी प्रैक्टिस शुरू थी वई आहे सरदारनि जी। सो असां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त असां न डिॼंदासीं, न हटंदासीं, न झुकंदासीं, अचूं था पिया, ईंदासीं। ही असांजे केस में जेका आहे नेक्स्ट तारीख़ 17 मई जी मिली आहे। इंशाल्लाह ईंदासीं, परसूं कंदासीं, पर अॼु अफ़सोस सां केस न हली सघियो। उनजी वजह इहा ई त सरदारनि जा वकील साहब गैर मौजूदु रहिया।